बिजार खान, दरअसल ॻाल्हि हीअ आहे त एमरजेंसी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। इन करे मूं तव्हांखे ख़बरदार करण जे लाइ कॉल कई आहे। ख़बरदार? पर कहिड़े हवाले सां? साले तव्हांखे मारण जे लाइ बंदूक खणी निकितो आहे। इन करे तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे होशियारु करे छॾियो। तव्हांखे कीअं ख़बर पई त साले मूंखे मारण जे लाइ निकितो आहे? तव्हां हुनखे रोकियो छो कोन? हू शहरोज़ ख़ान सां तव्हांजे क़त्ल करण जी ॻाल्हि करे निकितो आहे। शहरोज़ ख़ान ई मूंखे तव्हांखे ख़बरदार ऐं इतला करण लाइ चयो आहे। इहा ॻाल्हि आहे त साले पंहिंजो शौक़ु भले पूरो करे, हा, हुनजी ठीक ठाक तरीक़े सां महिरबानी कंदुसि। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। हाँ हलो, तयारी कयो। साले हेॾा बंदूक खणी निकितो आहे, अहिड़ी महिरबानी कयोसि यादि करे, सम्झियो? सालिया के जो चवल वठबो एडो सुध भलो न आहे कंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कबी आहे। पर थी अॼु मुंहिंजे मथे ते चिंज सवार आहे। कीअं तोखे अकेलो छॾे जा? तोखे ईअं छॾे जा वञी तोखे दुश्मन मारे छॾनि? ईअं न? छो जेका मां हींअर ही बेइज़ती वारी ज़िंदगी जी रहियो आहियां न, पर इन खां त मौत भलो आहे। मौत भलो आहे इन खां। मज़ा त शेरोज़ बिचारे खान के फोन करे छॾी हूंदी ऐं तुंहिंजी कावड़ जो बि उनखे ॿुधाए छॾियो हूंदई। तूं उॾे वेंदे तुंहिंजे बाहि भरियल हूंदी। बाहि में टपो ॾियण मसाद सुठी ॻाल्हि न आहे। सालिया थोरी सम्झण जी कोशिशि कर। या बिचार खान खान बहादुर हिक सिके जा ॿ पाछा आहिनि। इन शेरोज़ तोखे भड़काए मारण जी कोशिशि कई आहे। कुझु बि चयो सोडा, छाप छा, पर मां बिजार खान जी सीसी लाहे पोइ मोटंदुसि। इहो वचन करे चुको आहियां मां पंहिंजो पाण खां। सर तू न कर, तोखे चवल वठ, तोखे बार बार चवां थो, तोखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। मरते हेॾे कर बंदूक, हेॾे कर। सालिया बहादुर माण्हू इन बेवकूफ़ीअ जे करे मार छॾींदा आहिनि। सोडा तुंहिंजे चवां थी मां हींअर वापसि त हलां थो, पर मां पंहिंजो कसम ज़रूरु पूरो कंदुसि। मसाद तूं ओच तो सरदार बिजार खान जी हवेली ते हमले करण जो प्रोग्राम सोच। मां बि तोसां गॾु हूंदुसि। ऐं हा सालिया, मां बि तोसां गॾु आहियां। ख़बर अथई सोडा शहरोज़ खान जेको मुंहिंजो नक वठियो आहे न, सा ॻाल्हि करण जी त न आहे, मुड़ुसनि जे लाइ त करण जी न आहे। दिलि त चए थी न शेरोज़ जा टुकड़ा टुकड़ा करे वञी बिजार खान जे अॻियां उछलिया। अरे यार सालिया, हुन तोखे भड़काए पंहिंजी यहाँ वठी बाहि ठारी आहे। इहे शेरोज़ त पंहिंजे पीउ खे बि कोन वणंदो आहे। असांजे जॾहिं हुननि खे नथा वणूं, हो कहिड़ा असांजे अखियुनि जा तारा आहिनि, या असां हुननि खे साईं साईं पिया था कयूं। अञा त इन गूंगे जो औलाद शेरोज़ खान ते रहे थो, जेको हुन खां ॻाए वॼाए वठंदुसि। सालिया तमामु जल्द इहो धमाको कंदासीं, सॼो ॻोठु ॾिसंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।